नाज़रीन सालेपट में ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुंचाए रहिया आहियूं त सोशल मीडिया ते प्रिया कुमारी जी अगवा में मुलविस शाहिद शाह वारनि ख़बरुनि जी प्रिया कुमारी जे वालिद राजकुमार तरदीद करे छॾी आहे। प्रिया कुमारी जे वालिद राजकुमार इल्ज़ाम हेठि आयल सरदार सैयद शाहिद शाह पंहिंजे बगुले ते गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मूं ख़िलाफ़ प्रिया कुमारी खे गुम करण वारा इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। असां शरीफ़ माण्हू आहियूं, दीवान बिरादरी सां असांजो सुठो बिरादरी तालुक़ आहे। प्रिया कुमारी सेठ राजकुमार जी न्याणी न पर असांजी न्याणी आहे। ॿिए तरफ़ प्रिया कुमारी जे वालिद राजकुमार चयो त सिंध पुलिस ऐं तक जे चूंडियल नुमाइंदनि असांजी भरपूर मदद कई आहे। हुन जो चवणु हो त शाहिद शाह बि प्रिया कुमारी जी बाज़ाइबी लाइ असांजी भरपूर मदद करे रहियो आहे। असां उन मथां लॻायल इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। हुन जो चवणु हो त समूरी सिंध न्याणी जी बाज़ाइबी लाइ कोशिशूं करे रही आहे, पर हिन वक़्त ताईं प्रिया कुमारी ज़ालमनि जे चंबे मां बाज़ियाब न थी सघी आहे। मौजूदा वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत इंसानी हक़नि जे तंज़ीमनि ऐं सिंध जे सरदारनि खे अपील थो करियां त मुंहिंजी न्याणी खे जल्द बाज़ियाब करायो वञे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाहुम्मा सल्ली अला मोहम्मद व आले मोहम्मद। बाबा अहिड़ी का ॻाल्हि कान्हे का, प्रिया कुमारी असांजो पंहिंजो बचो आहे, असांजी पंहिंजी न्याणी आहे। ईअं न त असांजे सेठियुनि जी असांजे सेठियूं आहिनि, सेठियुनि खां सवाइ असां न ठहंदा। असां सेठियूं असां आहियूं त सेठियूं आहिनि, जे असां न आहियूं त सेठियुनि खां सवाइ बाबा संग्रहार जेका आहे न सा अधूरी आहे। हे सेठियूं आहिनि, हर शइ वाणिया आहिनि, दीवाननि जे करे ई त असांजो सॼो सिस्टम हले थो, हर ॻाल्हि थिए थी, हर शइ हले थी पई, संग्रहार में चहल पहल आहे। असां बाबा हे असांजी न्याणी आहे, असांजो बचो आहे, हे हिन सां ज़ुल्म न आहे थियल पर असां सां थियल आहे। हे असांजी पंहिंजी न्याणी आहे। इहो बाक़ी मीडिया वारा ॿाहिरि जेको ग़लति इहो अधे वारा हणनि था पिया इल्ज़ाम, त माईअ जे लाइ बाबा अहिड़ी का ॻाल्हि न आहे। असांजी उहा अॻे भेण हुई, हाणे बि भेण आहे, न्याणी आहे, का ॻाल्हि कान्हे का। ऐं ख़ुदा रा इहे असांजे ग़लति इल्ज़ाम न हणो। इहो हाणे साईं ते इल्ज़ाम हरूभरू हणनि था, ग़लति आहे इहो। साईं वारा असांजी मदद कंदा आहिनि, हाणे बि कनि था। पहिरियां साईं पंहिंजी तरफ़ां 2-3 लख विञाया असांजी न्याणी ॻोल्हण में, हाणे बि मदद कंदा। साईं में असांजो कोई शक कोन्हे। बाक़ी मुंहिंजी न्याणी हरूभरू ग़लति इल्ज़ाम जा साईं जे हर कोई इज़त वारो आहे, हर कोई ॼाणण वारो, हर कंहिंखे भेणियूं माण्हू आहिनि जे इल्ज़ाम ई सोशल मीडिया ते जेके ग़लति हलनि था, महिरबानी करे इहे ग़लति न हलायो, हर को ॼाणण वारो आहे। बाक़ी मुंहिंजी सिंध वारनि खे इहा अपील आहे त कोशिशि कयो जिथो मुंहिंजी न्याणी लभे, कोशिशि कयो को रस्तो खोलियो। बाक़ी मुंहिंजी न्याणीअ को सोराख़ कोई नथो मिले आहे।